इन वक्त इतने मदीजे में वॾो गैस जो मसलो आहे। गैस डिपार्टमेंट जेका माना मुल्क के कमाए दे थी हर मानू जो वो बिल भरे तो सिर्फ़ ऐं सिर्फ़ गैस अमलदारन जी ना हली जे करे वो गैस जी जेका डिपार्टमेंट एतरी त माना नाकार आहे माना ख़राब थी वही है जो मानू जो सूरन में पइजी विया आहिनि। ॾाढो आज़ार आहे, हर एक के दाऊं ॾेई ॾेई बीठा आहियूं, तॾहिं बि का मक़सद सहूलियत न आहे। ॾाढो सॼी मथे जी बोरान में लगी पई आहे, को चुल्हो नथो हले। गैस वारनि खे चऊं था त उहे ॿुधनि नथा। जी में भाऊ वेठो आहे कारोबार तो करे माना शरीफ मानू आहे, इज्जत भरियो कारोबार तो करे माना हे न मोलाई माना गैस न बारे छो त ही माना तव्हांजे पाकिस्तान जो ना आहे, सिंध जो ना आहे, माना ही इंसान ना आहे। बाबा छो न तो गैस बारे यार, शहर में रही करे तू गैस न तो बारे। डिपार्ट जो वठन था हेडी काडो जो डिपार्ट हेडा जो पैसा था वठन, पहिरियों अॻुवाट 10,000 अलाए 15,000 डिपार्ट जो त पोइ हणी ॾियूं। इहे असां काडो आणियूं, असां इहो अफोर्ड ई नथा करे सघूं। पाण पंहिंजा बच्चा पालियूं, अटो घणे बीठो आहे, चांवर घणे बीठा आहिनि, घी घणे बीठो आहे, वञूं काॾे बाबा, असां ग़रीब माण्हू। गैस जो मसलो आहे, गैस जो मसलो तमामु घणो आहे, मानी अध में ॿोड़ अध में, ऐं गैस वारनि जी तमामु घणी जेको आहे सो लोड शेडिंग आहे। वाह सुबुह जो त 7 बजे आहे ई कोन, वेंदे 9 बजे ताईं मस जी मानी मिले घर में। असां कम्युनिटी सां साईं जो था लॻे साईं तव्हांजो वटि गैस जो छा मसलो? गैस जो साईं वॾो मसलो आहे, गैस हले ई नथी, 3 ॾींहं थियो आहे, मुसलसल तकलीफ़ आहे ॾाढी। हा 3 ॾींहं खां वठी गैस नथी हले, बाक़ी हूअं हलंदी? न सर, हूअं त टाइमिंग सां हलंदी, हाणे उहा बि नथी हले। छा टाइम आहे, प्रेशर आहे न आहे, कंप्रेसर? बिल्कुलु साईं, ॾाढी तकलीफ़ आहे, रोज़ ॿाहिरां LPG भराए भराए थकिजी पियो। जेकॾहिं 24 कलाकनि में काउंट कयूं त गैस कुल 5 कलाक थी अचे, ऐं उहा बि लो प्रेशर। उहा बि लो प्रेशर, को प्रेशर कोन्हे। हाणे इन खां बहितर हो त माण्हू जा काठियूं इस्तेमालु कनि, ऐं हाणे वञनि था अञा उन बिलिंग ते टैक्स वधाईंदा, केरु ॿारे सघंदो। जीअं बिजली वारनि पंहिंजे इदारे मोकार कयो, तीअं हाणे गैस वारा पंहिंजो मोकारो कंदा। करे असां जेको आहे साईं ज़ुल्फ़िकार ख़ान कमारी साहिबु आहे, जनरल सेक्रेटरी आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो, उनखे मां गुज़ारिश कंदो हिननि तरफ़नि ते तवजो ॾियनि। गैस आहे, बिजली आहे, इस्पताल आहे, इनक्रोचमेंट आहे, इन्हनि मसइलनि जी महांगाई आहे, इन्हनि ते बि तवजो ॾियनि। ईअं न त सिर्फ़ु माण्हू अवां खे वोट ॾिए थो, तव्हां वोट ॾिए था भली अलाह तव्हांखे मथे पहुचाए, पर उनजी सार संभाल बि त लहो न। उन्हनि जे लाइ कुझु सोचो बि सही न, उनखे सहूलियत ॾियो न। महिरबानी करे गैस जे मसइले ते, बिजली जे मसइले ते, महांगाई मसइले ते, ऐं ख़ासि करे हॉस्पिटल मसइले ते इन्हनि माण्हू नोटेबल माण्हू जेके उन्हनि खे तवजो ॾियणु खपनि ऐं अवाम खे रिलीफ ॾियनि। इहा ई हुननि जी ख़िदमत आहे अवाम लाइ। तकलीफ़ इहा आहे हाणे मानी पचाइण महिल टाइम गैस आहे ई कोन, हाणे बि गैस आहे ई कोन। हाणे आज़ार आहे बिल्कुलु, सभिनी जा आज़ार सॼे शहर खां वठी तकलीफ़ आहे। ईअं त काफ़ी टाइम थी वियो आहे, हाणे जो थोरी आहे जो असां टाइम यादि कयूं, ॿुधायूं तव्हांखे अलाए केतिरा महीना थी विया हिन खे त। अच्छा, उनजी तव्हां कंप्लेन वग़ैरह? साईं कंप्लेंट त पाण सोशल ते कईसीं, पाण